तू तमाम उदास दिसण में तो अची उनजो छा सबब आहे। विदुर उद्धव जे वाता श्री कृष्ण जे अंतर ध्यान थियण जी जा ख़बर ॿुधी हुई। सा मैत्री ऋषिश्वर के ॿुधाए चयो त श्याम सुंदर मुरारीअ जे वैकुंठ वञण जो हाल ॿुधी मुंहिंजो ही हाल थियो आहे। मां तव्हां खां फ़क़ति ईअं थो घुरां त जेको ज्ञान तव्हां श्री कृष्ण भॻवान खां ॿुधो आहे सो वर्णन करियो। तॾहिं मैत्री जीअ चयो त जेकी पुछणो हुजे सो पुछ। विदुर चयो त मनुष्य हमेशह सुख मिलण जा घाट घड़ींदो आहे पर उन जे एवज दुख मिलंदो अथसि। उन दुख जे ॾियण वारो केरु आहे उन जो भेद ॿुधायो ऐं हीअ बि ॿुधायो त परमेश्वर सरगुन अवतार छो वठंदो आहे ऐं उनखे संसार रचण ऐं नाश करण मां कहिड़ो फ़ाइदो आहे। मां पंहिंजे मत मूजिबि ॼाणा थो त असांजे पापनि जे छुटकारे लाइ ऐं भवसागर पार लंघाइण लाइ ईश्वर सरगुन अवतार वठे थो। मनुष्य उन्हनि अवतारनि जी कथा ऐं लीला पढ़ी ॿुधी उन जे प्रताप सां भवसागर पार लंघे वञनि था, पर अज्ञानी माण्हू संसारी मोह में फासी अजायो ख़राब थियनि था। इहा उन्हनि जी कम नसीबी आहे। उन में परमात्मा जो कहिड़ो ॾोह। ऐं हीअ बि ॿुधायो त परमेश्वर कहिड़ीअ तरह ब्रह्मा रूप थी जगत जी उत्पत्ति ऐं विष्णु रूप थी जगत जी पालना करे थो ऐं महादेव जो रूप रखी जीवन के नाश कंदो आहे। हीअ बि ॿुधायो त परमेश्वर जीअ खां ख़ुशि थींदो आहे ऐं हीअ जीव बुरे कर्म ऐं पाप करे 84 लख जूणनि जे नरकनि में घणनि दुखनि ॾिसण खां पोइ मस मनुष्य जो चोलो पाईंदो आहे, पर वरी बि परमेश्वर जे माया में वकोड़जी अधर्म करे थो ऐं सजा मिलण ते बि अहिड़ो कमु नथो करे जंहिंमें जनम मरण जे बंधन खां छुटी वञे। इन्हीअ जो कहिड़ो सबबु आहे। तव्हां कृपा करे इन सभिनी ॻाल्हियुनि जो हाल ॿुधायो त मुंहिंजे मन जो संसो मिटे। अध्याय 7